अस्सलाम वालेकुम नाज़रीन। गुज़िरियल काफ़ी अरसे खां वठी सिंध हुकूमत जे ख़ासि करे तालीम खाते जे तरफ़ां इहो फ़ैसिलो थियल आहे त सिंध में खोड़ सारनि स्कूलनि में उस्तादनि जी खोट आहे। उनखे भरण जे लाइ नयूं भर्तियूं थींदियूं पर उन ते अमल दरामद डिघे अरसे खां न थियो। हाणे ताज़ो ई सिंध हुकूमत जे तालीम खाते IBA सखर सां एग्रीमेंट कयो आहे त सिंध जे तालीम खाते में प्राइमरी ऐं JST टीचर्स जी जेका भर्ती थींदी उहा IBA जे थ्रू थींदी। IBA जे तरफ़ां उनजी टेस्ट जेका आहे उहा वरिती वेंदी। IBA जो टेस्टिंग सर्विस इदारो आहे STS, उहो टेस्ट कंडक्ट कंदो। हिन सिलसिले में IBA ऐं सिंध जे तालीम खाते जे विच में मुआहिदो जेको आहे उहो थी चुको आहे ऐं मुआहिदे खां पोइ बाक़ाइदा हिन वक़्तु कमकार जेको आहे उहो टेस्टिंग सर्विस जे तरफ़ां शुरू कयो वियो आहे। मजमूई तौर ते सॼी सिंध में 37,000 टीचर्स भर्ती थियणा आहिनि, जिन में प्राइमरी ऐं JST टीचर्स शामिल आहिनि। ही 3 मरहलनि में जेके आहिनि इन जी भर्ती थींदी। पहिरियों जेको मरहलो हूंदो, पहिरें साल में तक़रीबन 12,000 जे लॻभॻि टीचर्स भर्ती करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। टीचर्स जी जेका भर्ती थींदी उन में टेस्ट जेका कंडक्ट कंदी IBA सखर जी टेस्टिंग सर्विस इदारो STS, उनजो तरीक़ेकार छा हूंदो, सिलेबस छा हूंदो, पासिंग जी शरह जेका आहे उहा केतिरी रखी वई आहे, एज जो छा मामिलो हूंदो, सिलेबस जेको आहे उहो कहिड़ो हूंदो इन टेस्टिंग जे दौरान, इन समूरी सूरत हाल ते गुफ़्तगू करण जे लाइ असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि IBA सखर जा रजिस्ट्रार ऐं STS जेका टेस्टिंग सर्विस आहे उन जा सरबराह आहिनि ज़ाहिद हुसैन खंड साहब। उन सां गुफ़्तगू कंदासीं। वरी महिरबानी ज़ाहिद साहब, वक़्तु ॾिनो। ज़ाहिद साहब, डिघो अरसो थी वियो शॉर्टेज हुई टीचर्स जी, हाणे उहा फिल थियण वञनि पियूं जॻहूं। IBA सखर सां सिंध जे तालीम खाते जो छा एग्रीमेंट थी चुको आहे, पहिरियों त असांखे उन जे बारे में आगाही ॾियो। सर, अल्हम्दुलिल्लाह IBA सखर थ्रू STS जेका आहे सिंध गवर्नमेंट सां एजुकेशन डिपार्टमेंट सां हिकिड़ी एग्रीमेंट साइन कई आहे त उहा 3 सालनि जे लाइ एग्रीमेंट आहे। त उन में असां कोई 37,000 जेके वैकेंसीज़ आहिनि 3 सालनि जे अंदरि उहे फिल कंदासूं ऐं उन मुआदे जे तहत जेका टेस्ट आहे उहा सखर IBA यूनिवर्सिटी STS जे ज़रिए कंडक्ट कंदी। हाणे उन में जेको पहिरियों मरहलो आहे उन में कोई 12,000 खनि टीचर्स हूंदा, जंहिंमें PST आहिनि ऐं JEST आहिनि। उन जी एडवर्टाइज़मेंट अचण वारी आहे जेका कुझु ॾींहंनि में अची वेंदी ऐं उन खां पोइ उन जो मरहलो ईंदो त जेके असांजा एस्पेरेंट्स कैंडिडेट्स आहिनि उहे उन में अप्लाई कंदा। हाणे PST लाइ जेका एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे उहा इहा आहे त इंटरमीडिएट हुजे, जेका आहे मिनिमम सेकेंड डिवीजन में उहो एलिजिबल आहे ऐं जेका JEST आहे उन जे लाइ ग्रेजुएट जो हुजणु ज़रूरी आहे। अॻु में जेके एड ईंदियूं उन में हिकिड़ो शर्त हूंदो जीअं अॻु में EC जो आयो त EC जो डिप्लोमा हुजे, या वरी JEST जे लाइ हुयो त BEd हुजे। हिन दफ़े गवर्नमेंट इहो शर्त वेव कयो आहे त जीअं घणा कैंडिडेट्स वधि खां वधि उहे अप्लाई करे सघनि, छो जो हींअर सिंध में जेका घणी शॉर्टेज आहे उहा आहे साइंस टीचर्स जी। त उहे जेके साइंस टीचर्स ज़्यादातर फिल थियनि वैकेंसीज़ उहे गवर्नमेंट चाहे थी। अच्छा, हिन में ज़ाहिर आहे डिघे अरसे खां वठी भर्तियूं बि न पियूं थियनि, जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि जी उमिरि जी बि जेका आहे उहा हद वधी वई आहे, जंहिंजे करे हुकूमत जे तरफ़ां 15 साल रिलैक्सेशन ॾिनी वई। त हीअ जेका तव्हां टेस्ट कंडक्ट कंदव STS, इन में छा क्राइटेरिया रखी वई आहे एज रिलैक्सेशन जे हवाले सां, त केतिरी उमिरि वारो उम्मीदवार अप्लाई करे सघे थो? सर, इन में जेको गवर्नमेंट जो आहे 15 साल जी जेका रिआयत आहे, कोई 45 ताईं जेकॾहिं कोई कैंडिडेट आहे त उहो अप्लाई करे सघे थो इन्हनि ॿिन्ही पोज़ीशन्स जे लाइ। ऐं हिन दफ़े जेको तरीक़ेकार आहे उनखे बि असां काफ़ी सहल ऐं आसान बणायो आहे, छो जो अॻु में कैंडिडेट्स वेंदा हुया, पोइ फ़ोटो कापी कराईंदा हुया, पंहिंजा डॉक्यूमेंट्स सेट कंदा हुया, वरी TCS जो ख़र्चु ॿी शयूं। हिन दफ़े असां इहो सॼो सिस्टम ऑनलाइन कयो आहे ऐं उन्हनि खे कोई उन जो ख़र्चु सॼो बची पवंदो। पर जेके बि कैंडिडेट्स अप्लाई करणु चाहिनि था, मुंहिंजी उन्हनि खे हिकिड़ी सजेशन्स आहिनि त कुझु डॉक्यूमेंट्स आहिनि जेके तमामु इम्पॉर्टेंट आहिनि, उहे हू पाण वटि अॻु में ई स्कैन करे कंहिं कंप्यूटर ते या मोबाइल फ़ोन ते सेव करे सघनि। ऐं उन में हिकिड़ो त आहे उन्हनि जो फ़ोटोग्राफ,
जेको पासपोर्ट साइज़ जो फोटोग्राफ हुजे सुठी क्वालिटी जो ऐं उन जो बैकग्राउंड जेका आहे सा वाइट या जेका आहे ब्लू हुजे लाइट ब्लू उहो उन्हनि वटि अवेलेबल हुजे। ॿियो मैट्रिक जो जेको पको सर्टिफिकेट आहे जेको बोर्ड इशू कंदो आहे उहो उन्हनि वटि मौजूदु हुजे, उहो स्कैन करे छॾनि ऐं पाण वटि रखनि ऐं उन खां पोइ शनाख्ती कार्ड जूं ॿई साइडूं जेका आहे सा उहे ॿ इमेज उहे जेका आहे सा पाण वटि स्कैन करे रखनि। ऐं टियों जेको इम्पोर्टेंट डॉक्यूमेंट आहे उहो आहे PRC ऐं डोमिसाइल, ॿई जेका आहे सा इहा गवर्नमेंट जी रिक्वायरमेंट बि आहे ऐं असांजी बि रिक्वायरमेंट आहे, त उहे ॿई जेका आहे पाण वटि स्कैन करे ऐं अपलोड कनि। ऐं ॿी जेका लास्ट क्वालिफिकेशन आहे सिर्फ़ु हुननि वटि जेकॾहिं MSc थियल आहे त MSc जी डिग्री या पास सर्टिफिकेट या जेकॾहिं हुननि वटि का ॿी जेका बि लास्ट डिग्री आहे जेका हाईएस्ट क्वालिफिकेशन आहे उहा जेका आहे, बाक़ी ॿियूं असांखे डॉक्यूमेंट्स फ़िलहालु न खपंदा। इहे हो कैंडिडेट जॾहिं अप्लाई कंदो ऐं उन में बि 3 क़िस्मनि जी गाइडलाइन अवेलेबल आहे हुनखे। जॾहिं अप्लाई कंदो त उहो पंहिंजो शनाख्ती कार्ड नंबर विझंदो, उन खां पोइ सिस्टम हुन खां मोबाइल जो नंबर वठंदो। मोबाइल नंबर जेको बि प्लीज़ ॾियो त उहो जेको तव्हांजो मोबाइल यूज़ में हुजे ऐं उहो कन्वर्टेड न हुजे कंहिं सर्विस ते उहो ॾियनि। अच्छा सर, हिन में इहो बि ॿुधाइजो त जेको सिलेबस हूंदो जंहिंमां इहे टेस्ट कंडक्ट थींदी उहो छा छा हूंदो, उन जे लाइ तव्हां उम्मीदवारनि खे हाणे सां ई आगाही ॾियणु शुरू करे ॾिनी आहे त उहो तयारी कनि पंहिंजी टेस्ट जी? जी इहो तमामु सुठो क्वेश्चन तव्हां पुछो। इन में ईअं त जेके असां सैम्पल पेपर्स आहिनि उहे अपलोड करे छॾिया आहिनि ऐं उन में गाइडलाइंस अवेलेबल आहिनि ऐं उन में जेके मेजर पोर्शन आहे जेको उन में 15 क्वेश्चन जेके आहे सा मदर टंग जा हूंदा। मदर टंग मां जेकॾहिं को सिंधी में करणु चाहे त सिंधी हुनजी मदर टंग, जेकॾहिं उर्दू में ॾियणु चाहे त उर्दू हुनजी, ऐं 15 क्वेश्चन वरी ॿिया हूंदा जेके जनरल नॉलेज, करंट अफेयर्स, इस्लामियात, पाकिस्तान स्टडी ऐं कंप्यूटर ते हूंदा। उहे बि हुन जी मदर टंग में लिखियलु हूंदा, जेकॾहिं उहे उर्दू में बि हूंदा ऐं सिंधी में बि हूंदा। ऐं उन खां पोइ 20 क्वेश्चन अंग्रेज़ी जा हूंदा, उहे नेचुरली अंग्रेज़ी में हूंदा। ऐं उन खां पोइ वरी 25 क्वेश्चन मैथमेटिक्स आहिनि जेके मैथ जे इन मां हूंदा, उहे बि अंग्रेज़ी में हूंदा। ऐं 25 क्वेश्चन साइंस में आहिनि जेका ऐसा जेके बि अंग्रेज़ी में हूंदा। हाणे जेको सिलेबस आहे जेके PhD लाइ उहो 6 खां 8 दर्जे जो जेको कोर्स आहे सिंटेक्स बुक बोर्ड जो, ऐं मां कैंडिडेट्स खे चवंदुसि त इहे बुक्स हाणे वेबसाइट ते अवेलेबल आहिनि ऐं PDF फॉर्मेट में अवेलेबल आहिनि, भली पंहिंजो डाउनलोड करे वठनि। ऐं ख़ासि तौर ते जेके अंग्रेज़ी वर्शन जो किताबु आहे 6 खां 8 जो उन मां तयारी कनि। ऐं GST जे लाइ वरी 6 खां वठी मैट्रिक ताईं जेके कोर्सिस आहिनि ऐं किताब आहिनि उन्हनि मां तयारी कई वेंदी जेका आहे इन। ऐं JEST जो छा आहे? ही त PST जो तव्हां ॿुधायो 6 खां 8 ताईं, JEST जो जेको सिलेबस हूंदो उहो छा हूंदो? हा, उहो 6 खां वठी मैट्रिक ताईं जेका आहे सा उन में बि मदर टंग साॻियो ई ऐं 15 क्वेश्चन उन जा 15 हा साॻियो ई हूंदो ऐं 15 क्वेश्चन जेका आहे सा GK जनरल नॉलेज ऐं ईअं 20 क्वेश्चन अंग्रेज़ी जा 25 ही समूरो जेको तव्हांजो क्वेश्चन पेपर हूंदो इहो MCQs ते हूंदो या हिन में एसे वग़ैरह या ॿियो को तरीक़ेकार बि आहे? 100% सर MCQs बेस्ड हूंदो ऐं उन में 4 ऑप्शन हूंदा A B C D ऐं आंसर शीट अलॻि सां हूंदी, उन में उनखे सिर्फ़ु गोल्डा पाए उनखे हाईलाइट करिणो हूंदो। उहा कार्बन कापी हूंदी ऐं उहा हिकिड़ी कापी असां कैंडिडेट्स खे उन वटि ई ॾेई छॾींदासीं। ॿी जेका शइ मां तक़रीबन सभिनी कैंडिडेट्स खे गुज़ारिश कंदुसि त असां वटि हिकिड़ो हिन वक़्तु इम्पर्सोनेशन खे चेक करण जो डिवाइसिस आहिनि, कोई 50 खां मथे आहिनि जेके नादरा सां कनेक्टेड आहिनि। उन जे करे मां कैंडिडेट्स खे चवंदुसि त जंहिं वटि बि पंहिंजा डॉक्यूमेंट्स फ़ोटो अपलोड कनि त पंहिंजा ओरिजिनल कनि, पंहिंजो ई कनि, छो जो इहो जेकॾहिं कोई कैंडिडेट उन में पकिड़िजी पवे थो ऐं जालसाज़ी में त उहो वरी सॼी उमिरि लाइ उहो ॿी कंहिं टेस्ट गवर्नमेंट जी जे लाइ एलिजिबल न थींदो। त इहा हिकिड़ी तव्हांजे लाइ हिकिड़ी सुठी अपॉर्चुनिटी आहे त पंहिंजे इन खे जेका आहे सा सेफ रखो ऐं उहे ई डॉक्यूमेंट्स अपलोड कयो जेका आहे। अच्छा, समूरा जेके बि उम्मीदवार अप्लाई कंदा उहे फॉर्म जेके बि पंहिंजा फिल कंदा सभु ऑनलाइन हूंदा? को बि माण्हू फिज़िकली खणी अचे या TCS जे थ्रू न कंदो, सभु ऑनलाइन ई हूंदो? हा, उन में साईं इहा त फॉर्म बि ऑनलाइन भरबो
ऐं इहे डॉक्यूमेंट्स बि हो ऑनलाइन ई जेका आहे हिकिड़ो सिर्फ़ु जॾहिं हो फॉर्म भरींदो उन खां पोइ हिकिड़ो चालान जनरेट थींदो, उहो चालान हो सिर्फ़ु बैंक खणी वेंदा ऐं बैंक उते जेका आहे सा हुननि खां उहो जेको फ़ी आहे उहा 700 रुपया उहा जेका आहे सा वठंदी ऐं असांखे ऑटोमेटिकली हुनजी इतला अची वेंदी त हे हिन जी फीस जेका आहे जमा थी वई आहे। ऐं जीअं ई फॉर्म हुनजो सबमिट थी वेंदो, पैसा हुन जमा कराए छॾिया त हुनखे हिकिड़ो SMS वेंदो त तव्हांजो फॉर्म एक्सेप्ट थी वियो आहे। ऐं जेकॾहिं का क्यूरी हूंदी त असांजी हिकिड़ी 24 कलाक हेल्पलाइन जेका आहे असां कई आहे, उहे असां नंबर्स पंहिंजी वेबसाइट ते ॾेई था छॾियूं ऐं उहे माण्हू मौजूदु हूंदा जेके हुन कंहिं वक़्तु बि कॉल कंदा त उहे जेका आहे असांजो माण्हू खणंदो ऐं उनखे रिस्पॉन्ड कंदो जेकॾहिं किथे मुंझी पवनि। ऐं गाइडलाइंस जीअं मां तव्हांखे ॿुधायूं त उते अप्लाई करण में सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी टिनी ॿोलियुनि में मौजूदु आहिनि, जेको गाइड कंदो वेंदो त तव्हां कीअं अप्लाई कयो जेका आहे साईं में। अच्छा, जेके बि एलिजिबल थी वेंदा टेस्ट में वेहण जे लाइ उन्हनि खे स्लिप वग़ैरह जेका आहे उहा बि ऑनलाइन ई वसूल थी वेंदी या उहा तव्हां मोकिले ॾींदव उन्हनि खे? हा, इहो बि तमामु सुठी तव्हां पुछी, त उहा बि स्लिप बि हुनखे ऑनलाइन ई हिकिड़ो मैसेज वेंदो ऐं उतां डाउनलोड करे वठंदो। जेकॾहिं अॻियां हली असां इहो बि सोचूं था त जेकॾहिं कंहिंखे को अहिड़ो प्रॉब्लम अचे थो त हुन वटि इहा फैसिलिटी न आहे, कुझु असां हिकिड़ा जेके कम्यूनिटी कॉलेजिस आहिनि असांजा सॼी सिंध में, उन्हनि वटि हिकिड़ो असां सेंटर ठाहियूं था, हेल्प सेंटर ठाहियूं था। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं कंहिंखे को डॉक्यूमेंट स्कैन कराइणो आहे, उन वटि न आहे फैसिलिटी, त उन सेंटर ते हलियो वञे, उहो उनखे फ्री में करे ॾींदो। जेकॾहिं उनखे को इहो स्लिप प्रिंट कराइणी आहे ऐं हुन वटि न आहे इहा फैसिलिटी त उहो उते हलियो वञे। पर जेकॾहिं कोई माण्हू ईअं मोबाइल फ़ोन में बि जेका आहे सा ॾेखारींदो त उहो उते उनखे प्रिंट करे जेका आहे सा ॾेई छॾींदा। अच्छा, लास्ट सर इहो ॿुधाइजो त इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो सुवालु हूंदो आहे त कैंडिडेट जो पास जेको हूंदो उहो छा परसेंटेज हूंदो, केतिरी शरह मुक़ररु कई वई आहे त 100 जो जेको क्वेश्चन्स जो हूंदो तव्हांजो क्वेश्चन पेपर, केतिरा सवाल दुरुस्त हुजनि त उहो पास थींदो, शरह केतिरी तय कई वई आहे प्राइमरी जी ऐं सेकेंडरी ॿिन्ही जी? हाणे इन ॿिन्ही में जेको गवर्नमेंट हाणे सर्कुलर में ॿुधायो आहे त 55 मार्कूं 100 मां हुनखे टोटल खणणियूं आहिनि ऐं हर सेक्शन में जेको जीअं मां ॿुधायो त मदर टंग आहे ऐं साइंस आहे, मैथ आहे, अंग्रेज़ी आहे, उन में हर में 45% हुनखे पास करिणो आहे। सो टोटल 55 जेका आहे सा हुनखे ॿिन्ही में PST में बि ऐं JEST में। अच्छा, जेके मुख़्तलिफ़ सेक्शन्स आहिनि मैथ, अंग्रेज़ी, उर्दू, हर सेक्शन में घटि हू 45% खणे ऐं जनरल मजमूई तौर ते हू 55 खणंदो त पोइ पास थींदो? पोइ पास थींदो। ऐं बाक़ी जेका कोटा आहे उहा UC वाइज़, तालके वाइज़ उहो गवर्नमेंट ऑलरेडी जेका आहे सा अनाउंस करे छॾींदी त हिन जेका आहे सा ज़िले में हेतिरियूं सीटूं आहिनि ऐं हिन तालके में हेतिरियूं आहिनि, हिन UC में हेतिरियूं आहिनि। छो जो इहो गवर्नमेंट जो हाणे जेका पॉलिसी आहे त उन में UC बेस्ड सीट्स खे एलोकेट कनि था, त उन UC जा ॿार खे जेका आहे प्रेफरेंस हूंदी जेको वधीक मार्कूं खणंदो जेका आहे सा, ऐं उन ते केतिरियूं सीटूं आहिनि हू उन हिसाब सां फिल कंदा वेंदा जेका आहे। मतिलबु जीअं यूनियन काउंसिल लेवल ते मक़ामी माण्हू टीचर भर्ती थिए त जीअं उते ई सर्व करे बजाए जो उहो ॿिए हंधि हलियो वञे, इन जे करे इहा शइ? इन जे करे गवर्नमेंट चाहे थी, छो जो अॻु में इहे मसइला थींदा हुया त माण्हू प्रेफर कंदा वॾनि शहरनि ॾांहुं या बदिली कराए वेंदा, त हाणे गवर्नमेंट एटलीस्ट हुननि सां 3 सालनि ताईं उहो हिकिड़ो एग्रीमेंट कंदी त 3 सालनि ताईं उहो बदिली न थी सघंदो ऐं उहे पंहिंजे घर जे भर में ई जेका आहे वारे स्कूल में उते सर्व करे सघंदो। उहो गवर्नमेंट तय करे छॾियो? उहो तय करे छॾियो आहे जेका आहे त UC बेस, इहो लास्ट बि UC बेस जेका आहे ठही हुई ऐं हाणे बि उहा पॉलिसी जेका आहे कंटिन्यू रहंदी। ज़ाहिद हुसैन खंड साहब नज़रनामा गुफ्तगू दी। ज़ाहिद हुसैन खंड साहब सरबराह STS IBA यूनिवर्सिटी सखर, हुन ॿुधायो त हिन वक़्तु टेस्ट जूं जेके आहिनि उहे तयारियूं हलनि पियूं ऐं तमामु जल्द अख़बारुनि में इश्तिहार जेके आहिनि उहे तालीम खाते सिंध हुकूमत जे तरफ़ां जारी कया वेंदा, जंहिंखां पोइ 37,000 प्राइमरी ऐं JST टीचर्स जी भर्तीअ जे लाइ टेस्ट जो मरहलो जेको आहे उहो शुरू कयो वेंदो। इब्तिदाई तौर ते 12,000 भर्तियूं थींदियूं जिन जे लाइ उम्मीदवारनि खां टेस्ट जेका आहे उहा वरिती वेंदी ऐं टेस्ट जी जेका शरह रखी वई आहे पासिंग जी उहा घटि में घटि 55% जेको आहे मार्कूं खणंदड़ उम्मीदवार खे पास करार ॾिनो वेंदो। इहो गवर्नमेंट ऐं जेका टेस्टिंग इदारो आहे
उन में मामिलो इहो तय थी वियो आहे ऐं तक़रीबन सिलेबस जंहिंमां टेस्ट ईंदी उहो बि अपलोड थी चुको आहे। हाणे हिन वक़्तु इंतज़ारु आहे त सिंध हुकूमत जो तालीम खातो बाज़ाब्ता तौर ते अख़बारुनि में इश्तिहार जारी कंदो, उन खां पोइ नौजवान अप्लाए कंदा ऐं अप्लाए जो तरीक़ेकार जेको हूंदो उहो बि ऑनलाइन ई हूंदो। हीअ समूरी मालूमात जेका आहे उहा असां ईंदड़ ॾींहंनि में बि ॾींदासीं जेसीं ताईं ही टेस्टिंग वारो मामिलो हले थो, छाकाणि त सिंध जो तालीम खातो जेको आहे उहो गुज़िरियल 30 अरसे खां वठी तनक़ीद जो निशानो बि बणिजंदो रहियो आहे। ख़ासि करे टीचर्स जी जेका आहे उहा शॉर्टेज आहे, घटिताई आहे, ॿारनि जे स्कूलनि में पढ़ाई जेका आहे उहा न पई थिए, जंहिंजे करे हुकूमत वॾो हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे 37,000 टीचर्स जे भर्ती जो। कैमरामैन सिकंदर अली सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।